रियाजी क्लास 9 यूनिट 7 लेसन 1 लीनियर ग्राफ एंड देयर एप्लीकेशंस सिधी लीक में ग्राफ ऐं उनजा इस्तेमाल पार्ट 1 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में खे भली कार अॼु खां असां नओं चैप्टर शुरू करे रहिया आहियूं जंहिंजो नालो आहे लीनियर ग्राफ एंड देयर एप्लीकेशन सिधी लीक में ग्राफ ऐं उनजा इस्तेमाल। ॾिसो ॿारो हाणे असां हिते डायरेक्ट लीनियर ग्राफ न पढ़ंदासीं छाकाणि त लीनियर ग्राफ कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम जो हिस्सो आहे। हाणे उन्ही जे लाइ असां छा कंदासीं पहिरियां कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। हाणे हीअ असां वटि आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम। A Cartesian system is a mathematical method that uses two perpendicular number lines to find the exact location of any point on a flat surface using just two numbers. हाणे हिते पियो चए त कार्टेशियन निज़ाम हिकु रियाज़ियाती तरीक़ो आहे जेको ॿिनि उमूदी अदनि वारनि लकीरनि खे इस्तेमालु करे सिर्फ़ ॿिनि अंगनि जी मदद सां कंहिं बि नुक़्ते जी हमवार सतह ते सही जॻह मालूम करे थो। हाणे ॾिसो कीअं अचो त मां तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झाइण जी कोशिशि कयां थो। हाणे असां वटि को ऑब्जेक्ट आहे। हाणे उहो ऑब्जेक्ट बर्ड बि थी सघे थो या एरोप्लेन बि थी सघे थो। मां हिते लिखां थो त असां वटि हीउ छा आहे बर्ड आहे। हाणे असां वटि वरी ॿियो माण्हू बीठो आहे जेको ज़मीन ते बीठो आहे। उहो किथे आहे? उहो हिन जॻह ते आहे। हाणे छा करिणो आहे त कंहिंजे रेफरेंस सां हिन माण्हू जे रेफरेंस सां यानी माण्हू जी जाइ खां हिन पखी जी लोकेशन छा आहे हाणे इहा असांखे कीअं ख़बर पवंदी। हाणे उन जे लाइ असीं छा कंदासीं त कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम खे इस्तेमालु कंदासीं। त पोइ हाणे कीअं जिते माण्हू बीठो आहे असां छा कंदासीं उते ॿ इमेजिनरी लाइन्स ड्रा कंदासीं। ठीकु आहे जेकी परपेंडिकुलर हूंदियूं। कहिड़े तरीक़े सां ही लाइन ड्रा कईसीं। हिते सही लाइन कोन थी ठहे पर असां अॻिते हली करे बिल्कुलु सिधो लीक उठाईंदासीं। परपेंडिकुलर लाइन्स मीन्स उन्हनि जेका एंगल ठहंदी हिते 90 जी ठहंदी। जिते ही ॿई एंगल्स कटीन थियूं उते माण्हू बीठो आहे यानी उहा आहे ओरिजिन। यानी हिन जी ओरिजिन किथे थी हिन जाइ ते जिते कटीन थियूं उन खे ओरिजिन चइबो आहे। उते एक्स एक्सिस बि 0 आहे त वाई एक्सिस बि 0 आहे। ठीकु आहे इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अची वई त माण्हू किथे बीठो आहे ओरिजिन वटि। हिते को बि हिकिड़ो पर्सन आहे। ठीकु आहे हाणे छा कंदासीं असां इहो ॾिसंदासीं त हिन जेका पखी जी लोकेशन किथे आहे। जिते पखी जी लोकेशन आहे उते असां ऑर्डर्ड पेयर में ॿ नंबर न ईंदासीं। हिकिड़ो नंबर हूंदो असां वटि एक्स कमा ॿियो हूंदो वाई। हाणे असुल में जीअं त हिते असां ॾींदासीं नंबर एक्स जी जाइ ते को नंबर पियल हूंदो वाई जी जाइ ते को बि नंबर पियल हूंदो। जीअं त असांखे हींअर नंबरनि जी ख़बर न आहे पर अॻिते हली असां हिते बिल्कुलु उहे पॉइंट्स जिते बि गिवन हूंदियूं उते नंबर ॾेई ईंदासीं। ॾिसो वारो हाणे असांखे एक्स एक्सिस इहो ॿुधाए पियो त हीउ जेको ऑब्जेक्ट आहे यानी जेको बर्ड आहे पखी इहो हिन माण्हू खां केतिरो परे आहे। ठीकु आहे यानी इहो असांखे ही डायरेक्शन शो पियो करे हिन माण्हू खां केतिरो परे आहे हिन डायरेक्शन में। ठीकु आहे ॿार। ऐं जेका ही वाई एक्सिस आहे असांखे छा पियो ॿुधाए वाई एक्सिस असांखे ॿुधाए पियो त इहो हिन माण्हू खां वरी केतिरो ऊचो आहे केतिरो मथे आहे। ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम खे इस्तेमालु करे असीं किन ऑब्जेक्ट्स जी छा कंदा आहियूं पोजीशन मालूम करे वठंदा आहियूं। ठीकु आहे ॿारो अचो त हाणे असां हिन खे फर्दर सम्झण जी कोशिशि करियूं था। सम बेसिक कार्टेशियन टर्म्स कुछ बुनियादी कार्टेशी इस्तिलाह। हाणे हिते असां वटि आहे एक्स एक्सिस। हाणे एक्स एक्सिस छा आहे त हॉरिजॉन्टल लेफ्ट टू राइट नंबर लाइन ऑन द कार्टेशियन प्लान। हाणे जेको असां वटि कार्टेशियन मथां अचु रहंदो आहे ठीकु आहे ॿारो उनते जेका असां लाइन ड्रा कंदा आहियूं उन लाइन खे असां एक्स एक्सिस चवंदा आहियूं। उहा लाइन हिन तरीक़े सां हूंदी आहे। ठीकु आहे ॿारो हाणे इहा लेफ्ट टू राइट यानी खाॿे खां साॼे पासे बि थी सघे थी त वरी पोइ राइट टू लेफ्ट बि थी सघे थी। लाज़मी न आहे असां लाइन सिर्फ़ु हिन तरफ़ ड्रा कयूं न असां लाइन हिन तरफ़ बि ड्रा करे सघूं था मसइलो ई कोन्हे। इन खे छा चइबो आहे इन खे चइबो आहे एक्स एक्सिस। त पोइ हाणे छा थींदो उन खां बाद में हाणे असां वटि आहे त वाई एक्सिस छा आहे द वर्टिकल अप एंड डाउन नंबर लाइन ऑन द कार्टेशियन प्लेन। हाणे छा हूंदो त कार्टेशियन प्लेन ते हाणे वर्टिकल यानी कि उभी लाइन ड्रा कंदासीं। उभी लाइन कीअं हूंदी आहे हिन तरीक़े सां।
ठीक है। सेवर की लाइन हुई छा में एक्स एक्सिस में, ही छा में आहे वाई एक्सिस में, हिनखे चवंदो आहे वाई एक्सिस। उन खां बाद में हाणे असां वटि आहे त ओरिजिन। ओरिजिन छा आहे? द फिक्स्ड पॉइंट वेयर द एक्स एक्सिस एंड वाई एक्सिस इंटरसेक्ट। उहा पॉइंट जिते एक्स एक्सिस एंड वाई एक्सिस हिक ॿिए खे कपीनि थियूं। इट इज डिनोटेड बाय ओ, उनखे ओ सां ज़ाहिर कबो आहे, एंड हेज कोऑर्डिनेट्स, ऐं उनखे कोऑर्डिनेट हूंदा आहिनि 0,0। ठीक आहे। हाणे कीअं ॾिसो, हाणे हिकिड़ी लाइन आहे असां वटि वर्टिकल, ही ॿी लाइन आहे असां वटि हॉरिजॉन्टल। जिते हिननि हिक ॿिए खे कटियो उनखे ओ सां ज़ाहिर कबो आहे, थी वई ओरिजिन। उनखे कीअं डिनोट कबो आहे त 0,0 छा में ज़ाहिर कबो आहे? ऑर्डर्ड पेयर में। ॾिसो 0,0 छा आहे? इहे कोऑर्डिनेट्स आहिनि। हाणे असां वटि आहे ऑर्डर्ड पेयर, अ पेयर ऑफ टू रियल नंबर्स रिटन इन फिक्स्ड ऑर्डर विथिन द पेरेंथेसिस। हाणे जीअं त ॾिसो ही पेरेंथेसिस असां वटि पई आहे न मथे, उन्ही जे अंदरि जेकी ॿ रियल नंबर ईंदा, पहिरियों एक्स एक्सिस जो हूंदो ऐं ॿियो छा जो हूंदो? वाई एक्सिस जो। उन्ही खे ऑर्डर्ड पेयर चवंदो आहे। यानी नंढी ढिंगी हुन में इस्तेमालु थियल हूंदी, हिकिड़ो नंबर हूंदो, उन खां पोइ कामा हूंदी, वरी ॿियो नंबर हूंदो। ठीकु आहे। हिन तरीक़े सां हिते असां लिखियो आहे एक्स कामा वाई, पर असुल में एक्स जी जाइ ते बि नंबर हूंदो, वाई जी जाइ ते बि नंबर हूंदो। वेयर एक्स इज एब्सिसा एंड वाई इज ऑर्डिनेट। हाणे जेकी कोऑर्डिनेट आहिनि, ठीकु आहे, कहिड़ो एक्स ऐं वाई, वरी उन्हनि जा के स्पेसिफिक नाला आहिनि। जेको एक्स एक्सिस जी जाइ ते नंबर पियल हूंदो उनखे चइबो आहे एब्सिसा, ऐं जेको वाई एक्सिस जी जाइ ते नंबर पियल हूंदो आहे उनखे छा चवंदा आहियूं? ऑर्डिनेट। इहे शयूं तव्हांखे पंहिंजे ज़हन में रखणियूं आहिनि। ॾिसो ॿारो, हाणे पोयां हिकिड़ो टर्म इस्तेमालु थियो, कार्टेशियन प्लेन, जंहिंखे चयो वेंदो आहे कार्टेसी मथाछरो। हाणे अचो त उन्ही खे सम्झण जी कोशिशि करियूं था। A Cartesian plane is two-dimensional mathematical surface formed by intersection of two perpendicular number lines, the horizontal x-axis and the vertical y-axis। हाणे हिते पियो चए त ॿिनि महवरनि सां रियाज़ियाती मथाछरो आहे, जेको ॿिनि उमूदी नंबर लीकनि जे कटण सां ठहे थो। उहे ॿ महवर कहिड़ा आहिनि? हिकिड़ो असां वटि आहे द हॉरिजॉन्टल एक्स-एक्सिस, जेका असां वटि सुम्हियल लीक हूंदी आहे। ठीकु आहे। ऐं ॿियो असां वटि आहे एंड द वर्टिकल वाई-एक्सिस, जेके असां उभी लीक चई सघूं था। पर इहो लाज़िम हूंदो आहे त ॿिन्ही जे विच में एंगल जेका ठहंदी उहा 90 जी हूंदी। हाणे पोयां असां इन्हनि शयुनि खे ॾिसी आया आहियूं। ठीकु आहे ॿारो। हाणे कीअं इहो कार्टेशियन प्लेन टू डायमेंशन में कीअं ठहंदो आहे? मां इहा ॻाल्हि तव्हांखे पोयां ॿुधाई हुई। हीउ ॾिसो वाई एक्सिस में आहे, यानी उभी लीक आहे। हीअ असां वटि आहे एक्स एक्सिस। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे पियो चए त the Cartesian system is used to locate the exact position of any point on a flat surface using two numbers called coordinates x, y। हाणे हिते पियो चए त कार्टेसी निज़ाम हमवार सतह ते कंहिं बि नुक़्ते जी हक़ीक़ी जाइ ॻोल्हण में इस्तेमालु थींदो आहे। हाणे कंहिंजे ज़रिए? ॿिनि अदनि जे ज़रिए, जंहिंखे असां कोऑर्डिनेट्स चवंदा आहियूं। पोयां असां पढ़ी आया हुआसीं त एक्स एक्सिस वारे नंबर खे छा चइबो आहे? एब्सिसा, ऐं वाई एक्सिस वारे नंबर खे छा चइबो आहे? ऑर्डिनेट। ठीकु आहे ॿारो। हाणे हिते असां वटि नोट आहे, कार्टेशियन प्लेन हैज़ 4 क्वाड्रेंट्स। जेको असां वटि कार्टेसी मथाछरो हूंदो आहे उनजा 4 क्वाड्रेंट्स हूंदा आहिनि। हाणे कहिड़े नमूने सां? अचो त असां उन शइ खे सम्झण जी कोशिशि कयूं था। ॾिसो ॿारो, हाणे असां पोयां नंबर लाइन ड्रा करणु सिखी आया हुआसीं। हाणे ईअं सम्झो त ही हिकिड़ी नंबर लाइन आहे, पर छा में आहे? ही एक्स एक्सिस में आहे। नंबर लाइन असां एक्स एक्सिस में ठाहींदा आहियूं। साॻी तरीक़े सां अहिड़ी असां नंबर लाइन वाई एक्सिस सां ठाहींदासीं। ॾिसो हिन तरीक़े सां। हाणे मूं छा कयो आहे? नंबर लाइन ते हिते लकीरूं ॾेई वियो आहियां। छो? छाकाणि त हिते आऊं नंबर न ईंदुसि। ठीकु आहे ॿारो। हाणे ॾिसो, जिते ॿुड़ी हूंदी आहे उन जे साॼे पासे सभु प्लस वारा नंबर, ऐं ॿुड़ी जे खाॿे पासे सभु माइनस वारा नंबर। साॻी तरीक़े सां हाणे जिते ही ॿई लीकूं, हिकिड़ी लीक कहिड़ी? एक्स एक्सिस वारी लीक, ॿी कहिड़ी? वाई एक्सिस वारी लीक, जिते हिक ॿिए खे कटीनि थियूं। हाणे उहा आहे 0 0 वारी पॉइंट, यानी एक्स एक्सिस ते 0 0 वारी पॉइंट जे साॼे पासे सभु प्लस वारा नंबर। हाणे हिते असां वटि थींदो 1 2 3 4 5। साॻी तरीक़े सां हाणे हिन साइड छा थींदो? त -1 -2 -3 -4 -5।
साॻी तरीक़े सां हाणे छा कयूंसि मां वरी जेका y एक्सिस वारी लीक आहे उन जा हिसा करे ईंदुसि इन तरीक़े सां। हाणे ओरिजिन खां जेको मथे वारो हिसो आहे उते सभु प्लस वारा नंबर ईंदा। हाणे कीअं ॾिसो हिते अची ईंदो असां वटि 1 ही 2 ही 3 ही 4। साॻी तरीक़े सां हाणे हेठि छा थींदो वरी माइनस वारा नंबर अची वेंदा। हिते असां वटि आहे माइनस जो 1 ओ हिन हिसे ते किथे जिते ही लकीर आहे न उते त माइनस जो 1 ते ॿी लकीर आहे माइनस जो 2 हिते माइनस जो 3 माइनस जो 4। इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में आई। हाणे ॾिसो ही लाइन हिन तरफ़ यको वञे पई जी हा बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां एक्स एक्सिस मथे यको वञे पियो 4 खां पोइ 5 6 7 8 9 10 अनलिमिटेड नंबर हिन ते अची वेंदा। साॻी तरीक़े सां हेठि बि अनलिमिटेड नंबर अची वेंदा। ठीकु आहे ॿारो, इहे शयूं तव्हां पोइ हिते सिखी आया आहियो। हाणे मां तव्हांखे कुझु शयूं ॿुधाइण थो चाहियां। ॾिसो हीअ असां वटि छा आहे फर्स्ट क्वाड्रेंट आहे, हीअ असां वटि सेकंड क्वाड्रेंट आहे, हीअ असां वटि थर्ड क्वाड्रेंट आहे, हीअ असां वटि आहे फोर्थ क्वाड्रेंट। इहे ॻाल्हियूं तव्हांखे सम्झ में आयूं। हाणे ॾिसो चवण जो मक़सदु इहो आहे हिन क्वाड्रेंट जे अंदरि कहिड़े में पहिरें में तव्हां वटि एब्सिसा ऐं ऑर्डिनेट ॿई पॉजिटिव ईंदा। यानी हिते असां वटि जेको एक्स वाई आहे ॿई पॉजिटिव ईंदा। ठीकु आहे ॿारो। हाणे हिते छा थींदो त असां वटि हिते असां वटि ॿई ईंदा एक्स वाई कंहिं बि पॉइंट ते। जेकॾहिं असां हिते का पॉइंट ॻोल्हियूं न हिते हिते मां पॉइंट थो ॾियां यानी मथे घणो आहे 2 वारी पॉइंट आहे। हा वरी जेकॾहिं असां हेठि था ॾिसूं 4 आहे माइनस जो त छा थियो हिन खे लिखंदासीं एक्स एक्सिस जो घणो आहे माइनस जो 4 वाई एक्सिस जो घणो आहे 2। यानी हिते हाणे छा थींदो त असां वटि जेको एक्स ईंदो उहो नेगेटिव वाई ईंदो पॉजिटिव। साॻे तरीक़े सां असां वटि जेको टियों क्वाड्रेंट आहे उन में छा थींदो त ई एक्स बि माइनस जो ईंदो वाई बि माइनस जो अची वेंदो। ठीकु आहे ॿारो। ऐं ॿिए क्वाड्रेंट में छा हुयो त असां वटि एक्स माइनस जो आहे। ठीकु आहे ॿारो। हाणे वरी असां वटि आहे चोथों क्वाड्रेंट। चोथे क्वाड्रेंट में छा थींदो त असांजो एक्स पॉजिटिव ईंदो ऐं वाई जेको आहे उहो नेगेटिव ईंदो। ठीकु आहे ॿारो। हाणे जेकॾहिं असां सपोज़ था कयूं हिन पॉइंट खे ॻोल्हण था चाहियूं उहा किथे ईंदी इन जी लोकेशन छा आहे पोइ इन जी लोकेशन वञी थींदी असां वटि ॾिसंदासीं ही पॉइंट एक्स तरफ़ निहारणो आहे असांखे त एक्स वारी साइड कहिड़ो नंबर पियो आहे असां वटि पियो आहे 5। वाई वारी तरफ़ कहिड़ो नंबर पियो आहे असां वटि माइनस जो 2। त पोइ हाणे हिते थींदो त 5 माइनस 2। अहिड़े तरीक़े सां असांखे लोकेशन मिली वई त ओरिजिन खां इहो 5 माइनस 2 वारी जाइ ते पियल आहे। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे ॻाल्हियूं सम्झ में अची वयूं। हाणे जेको कार्तेशिय मथाचरो आहे न इहो हिन क्वाड्रेंट में बि आहे हिन क्वाड्रेंट में बि आहे हिन क्वाड्रेंट में बि आहे हिन क्वाड्रेंट में बि आहे। यानी हीउ जेको स्पेस आहे न हिन लकीरनि जे चोतरफ़ किथे बि कंहिं बि जाइ ते इहो सॼो छा आहे कार्तेशिय मथाचरो आहे। मथां तव्हां सम्झो त बसि हीउ जेको लाइन जे मथां इहो मथाचरो आहे जीअं असां ज़मीन ते बीहंदा आहियूं इहो मथाचरो आहे बाक़ी मथे कुझु न आहे न ईअं न आहे। फर्स्ट क्वाड्रेंट सेकंड क्वाड्रेंट थर्ड क्वाड्रेंट फोर्थ क्वाड्रेंट हूंदा ई 4 क्वाड्रेंट आहिनि असां वटि। इहो सभई छा आहे असां वटि इहो कार्तेशिय मथाचरो आहे। हाणे इहे शयूं तव्हांखे पंहिंजे ज़हन में रखणियूं पवंदियूं। ठीकु आहे ॿारो। असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसीं ताईं अला भाई।